नासिन वाक़िया अॻु कंदासीं। नून लीग पाणनि चयो आहे त तेल जा अघु न वधनि हा त मईशत तबाह थी वञे हा। इमरान ख़ान मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो। हुकूमत मुल्क खे तबाह थियण खां बचाइण लाइ ॾुखिया फ़ैसिला करे रही आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक ऐं शाहिद काका नवाज़ी चयो त हुकूमत महांगो पेट्रोल ख़रीद करे सस्ते अघ ते विकिरो करे पई। संदसि चवणु हो त दुनिया में को मुल्क नाहे जेको महांगो पेट्रोल वठी सस्तो विकिरो करे। शाहिद काका नवाज़ी चयो त पेट्रोल ऐं बिजली अघनि में बाद महांगाई में इज़ाफ़ो थींदो आहे। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो त इमरान ख़ान मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो। गुज़िरियल हुकूमत मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो। हू मुल्क खे तबाह थियण खां बचाइण लाइ ॾुखिया फ़ैसिला करे रहिया आहिनि। मुसद्दिक़ मलिक चयो त पेट्रोल अघनि में वाध मुल्क खे तबाह थियण खां बचाइण लाइ कई वई। अॻूणी हुकूमत काबीनामा पेट्रोल ते सब्सिडी जी मंज़ूरी न वरिती। हुन चयो त इमरान ख़ान जी ॾिनल सब्सिडी जी क़ीमत अॼु क़ौम अदा करे रही आहे।